अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थी। सावल खान हाणे रोंडे के मारे छॾींदो। रेस चाकर खान हाणे रोंडे जे करे शेरू सां दुश्मनी निभाईंदो। कासिम खान आख़िरकार रेस चाकर खान जे चाल में फांसी वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञ बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञ टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां सावल खान जेको आहे रोंडे खे धमकी ॾींदो। रोंडे खे चवंदो त हाणे तूं मुंहिंजे हथां कॾहिं बि न बचंदा, छो जो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मूं पहिरियां तोखे इन जे करे छॾियो त शेरू असांजे विच में अची वियो ऐं रेस चाकर जे करे मूं तोखे छॾियो। पर हाणे भले रेस चाकर खान विच में अचे या शेरू विच में अचे, पर मां तोखे छॾण वारो न आहियां, छो जो तूं असांजी बेइज़ती कई, तूं असांजी इज़त न कई ऐं तूं असांजे घोट खे ईअं ख़ाली मोटाए छॾियो। रोंडा चवंदो सावल खान तोखे मोकल आहे, जेको करणो अथई कर वञी, पर इन में मुंहिंजो को बि ॾोह न, छोरी भॼी वियो इन में मुंहिंजो को बि कसूर न। रोंडा चवंदो भले सावल खान तूं मूंखे मारे छॾ। सावल खान चवंदो त रोंडा इन में तुंहिंजो को न को कसूर ज़रूर हूंदो, छो जो तूं बि कमीनो आहीं, पर हाणे मां तो कमीने खे कॾहिं बि माफ़ न कंदुसि, तोखे पंहिंजे पेरनि में ज़रूर झुकाईंदुसि। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रेस चाकर खान जेको आहे शेरू खे घुराईंदो। शेरू खे चवंदो त हाणे तूं ॼाण या रोंडो ॼाणे, पर हाणे मां तोखे बि माफ़ करण वारो न आहियां। अगरि जेकॾहिं मूं तोखे माफ़ कयो त बि रोंडे खे मां कॾहिं बि माफ़ न कंदुसि, छो जो हुन असां सां जेको आहे सभई चाल खेॾी चुको आहे। पर हाणे असां हुनखे का बि चाल खेॾण न ॾींदासीं। हर हाल में जेसीं ताईं हू पंहिंजी धीउ खे वापसि नथो करे ऐं हुनजी इधर सां शादी नथो कराए, जेसीं ताईं असां सुख जो साह न खणंदासीं ऐं रोंडे खे अहिड़ा त सज़ा ॾींदासीं रोंडो तड़पी तड़पी मरी वेंदो। शेरू चवंदो रेस चाकर खान तूं परेशान न थी, बसि मां रोंडे सां ॻाल्हायां, उन खां बाद मां तव्हांखे इजाज़त ॾेई छॾींदुसि त रोंडो कमीनो आहे ऐं तव्हां पोइ भले उनखे मारे छॾियो। रेस चाकर खान चवंदो शेरू बसि तुंहिंजे अचण जो इंतज़ार रहंदो, मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां, बसि ॿिनि ॾींहंनि जी मूंखे वरंदी ज़रूर खपे। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसो कासिम खान जेको जॾहिं हसीना बेगम सां मिलण ईंदो ऐं उनखे आज़ाद करण ईंदो त पोइ रेस चाकर खान जा माण्हू उनखे ॾिसी वठंदा ऐं पोइ उनखे चारी तरफ़ खां फेरो करे ईंदा ऐं पोइ उनखे क़ैद करे छॾी। पोइ रेस चाकर खासू खे बि क़ैद करे छॾींदो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी ईंदी खे पसंदि ॾींदा इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।